अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एनिसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर। ताज़ियतनामा मुसनिफ़ महमूद मुग़ल। छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। रागी दीन मोहम्मद शेख। हाय दिल ना शादा। कर्ज़ लाइण में कॾहिं कॾहिं इलाही देरि थी वेंदी आहे। मुहबतनि जा कर्ज़ त हूअं ई लहण जहिड़ा न आहिनि हूंदा, उहे त बसि चढ़ंदा वेंदा आहिनि। दिलि अदायगीअ करण ते राज़ी ई नाहे थींदी, ऐं अदा बि छो कजनि। मुहबतुनि में जेतिरो कंध ते बार हुजे ओतिरो घटि हूंदो आहे। माण्हू साण हुजे त उहो सभु हसीन खां हसीन तर थींदो वेंदो आहे। जे ख़ुदा न ख़्वास्ता हलियो वञे त पोइ उहा हुस्नाकी ग़म आलूदा थी वेंदी आहे। उहे ई घड़ियूं हूंदियूं आहिनि जो दिलि अदायगीअ लाइ उछड़ूं खाईंदी आहे। तक़रीबन 46 ॾींहंनि खां पोइ ही सभु लिखिजे पियो, छाकाणि त दीन मोहम्मद शेख साहिबु 7 अप्रैल 2016 ईस्वीअ ते रुख़्सत थियो आहे। ख़बर इलाही देरि सां ऐं साहिबु अजीब नमूने सां मिली। गायक ज़ुल्फ़कार अली मिलणु आयो त हिकिड़ी अख़बारी कटिंग साम्हूं कयईं। हीअ ख़बर अथव? तस्वीर ॾिसी जहिड़ो छिरक निकिरी वियो। 4 ॾींहं पहिरीं जी ख़बर शेख साहिब जी तस्वीर सां लॻल हुई। अख़बारी दुनिया में सफ़र कयूं था ऐं केॾा न गाफ़िल था रहूं। अल्लाहु अकबर। सभिनी अख़बारुनि उहा ख़बर लॻाई हुई। संदसि वफ़ात जी पूरी कवरेज हुई। बसि मथे खे मंज़ूर न हो त इल्मु न थी सघियो। उन खां अॻु 27 मार्च ते अजीब किसो थियो। टेलीविज़न ते सिंधी फिल्म संसार जी क़िस्त रिकॉर्ड करण जी सोच हुई। फिल्म हुई रंगमहल, जंहिं लाइ दीन मोहम्मद शेख साहिब जी शमूलियत लाज़िम और मलज़ूम हुई। हितां हुतां पुछा कराईसीं त ख़बर पई त दीन मोहम्मद शेख त गुज़ारे वियो आहे। अड़े इहो कीअं थियो? ॾुख जी हालत में हथ पेरायासीं। जंहिं उहा ख़बर ॿुधाई सो बि पंहिंजी जाइ ते बा यकीन हो। उते नवाब मेहदी साहिब जन चयो त तरसो, पुछा था करे वठूं। हुननि हीला वसीला हलाया ऐं तक़रीबन 2-3 कलाकनि खां पोइ नेठि नंबर मिलियो ऐं राब्तो थी वियो। शेख साहिब पाण ॻाल्हायो। सभिनी खे साह में साह पियो। राति जो देरि सां मूंखे कॉल कयईं ऐं नंबर कंफर्म करे चयाऊं त हाणे ई सेव थो कयां ऐं पोइ तफ़सीली कचहरी ज़रूरु कंदासीं। पंहिंजो नंबर मटायो हुआऊं, उन ते बि माज़रत कयऊं त छो न मूंखे उहो नंबर ॿुधायो हुआऊं। अंदर खे इत्मीनान थियो हो, पर उन इत्मीनान खे उहा ख़बर न हुई त उहो बालिहाज़ बामुरवत सदा मलूक आवाज़ को आख़िरी भेरो कनाइजे पियो। अजीब महिरबान शख़्सियत हुई दीन मोहम्मद शेख साहिब जी। कुदरत जहिड़ो लहजो ऐं आवाज़ इनायत कयो हुन। अहिड़ी मिठड़े सलूक जा मालिक बि हुआ। जॾहिं बि मिलबो हो त ॼण रूह में तरावट अची वेंदी हुई। हिकु सिंधी निजी चैनल ते जहिड़ा गुल गुलाब जा विद महमूद मुग़ल रिकॉर्ड कराइण लाइ मूंखे इन ज़ाती तौर ज़हमत ॾिनी हुई। कंहिं हीले वसीले सां संदन नंबर हथु कयो हुअमि। पहिरीं त हुननि लवायो पिए, पर पोइ अर्ज़े गुज़ारिश ते हैदराबाद ताईं हलिया आया ऐं 50 मिंटनि जी ख़ूबसूरत इंटरव्यू रिकॉर्ड कराया। उन ॾींहुं कुदरत पारां का अजीब हुस्नाकी इनायत थियल हुई। संदन हयातीअ जे इब्तिदा खां वठी परवरिश, वरी नौकिरी, मौसीक़ीअ जे जहान ऐं आख़िर में निजी हयातीअ जे हवाले सां जेके अहवाल हुननि खोले कया, अहिड़ो शायदि अॻु में किथे कोन कयो हुआऊं। टेप ते 50 मिंट छा रिकॉर्ड कयासीं, ॼण हयातीअ जी बक़ाया मिंटनि लाइ गॾिजी वियासीं। हू ॾाढी सादी तबियत जो इंसानु हो। रख रखाव मिलण मिलाइण में एहतियात वज़ादारी ॼण संदसि आदतुनि में शामिलु हुआ। हर कंहिं खां वेझो हूंदे बि अलाए छो परे हूंदो हो, ऐं हर कंहिं सां परे हूंदे बि संदसि आवाज़ हर कंहिं जे वेझो हूंदो हो। संदसि गीतनि जा ॿोल मूंखे भर ज़ुबान यादि हुआ। जेका ॻाल्हि हुन लाइ छिरकाईंदड़ हुई, विच विच में लुकमूं ॾींदे अलाए छो मूं बि झुंगारियो पिए ऐं उहे लम्हा बसि छा त लम्हा थींदा विया। ॻाल्हि ॿोल में सभ खां नाज़ुक पल उहो आयो हो जॾहिं हुन रंगमहल जे गीत ज़िंदगी वीरान थी हाय दिल ना शादा खे झुंगारियो हो। गीत जीअं जीअं बुलंद कंदो वियो, संदसि अखियुनि में पाणी ईअं ई भरिजंदो वियो। हुन कमाल ख़ूबीअ सां ॻोढ़नि ते ज़ब्त कंदे गीत मुकमिल कयो हो। कैमरा ॾाढी ज़ालिम शइ आहे। अक्स त बहरहाल चिटिजी विया हुआ। साईं दीन मोहम्मद शेख जो आवाज़ शुगुफ़्तगीअ जो अजीब तासुरु ॾींदो हो। जंहिं ज़माने में उस्ताद मोहम्मद यूसुफ फ़क़ीर जे नाले सां
प्ले बैक ॾींदो हो त उन ई दौर जी शुरूआती लम्हनि में दीन मोहम्मद शेख रंगमहल लाइ रिकॉर्डिंग कराए पंहिंजे आवाज़ जे असर खे वाखो कयो। उन खां पोइ बि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ॻायल संदसि गीत ॼण त समातुनि खे सदाबहार करे छॾींदा हुआ। गीत त ॾिसो न, कूंजड़ियुनि जूं केच वणनि ॾे लंघी वयूं काल्ह कतारूं सचल सरमस्त, चइज सभा सजणनि खे का मुंहिंजी त लहजो सार, मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम, तोसां सदाई सांवल हुजां मां, जा दिलि वसाई सा दिलि हुजां मां, सुरैया हैदराबादीअ साण, गीत गुलनि जा हार किथे, अहिड़ा लाल लयार किथे, लकी न्याज़ साण, तुंहिंजा मुंहिंजा सपना थी विया पूरा, आबदा परवीन साण, छाल बहारनि में अॼु भूमि भिनल नाहे, कमर शहबाज़, ज़माने में नाहे निशान को वफ़ा जो। 1960 ईस्वीअ जे ॾहाके खां वठी हुन शोहरतुनि जो सफ़र तय कयो, पर उहो पंहिंजे हिसाब जो गुणी वजूद। पब्लिक रिलेशनिंग जे जहान में शायदि संदसि घणी हलत चलत कान हुई। मथां वरी नौकरीअ जे हवाले जी अलॻि कहाणी हुई। खेसि जेका मन तां मिलणु घुरिजे हा, सा यकीननि संदसि पले न पई। खेसि उन ॻाल्हि जो को ॾुख कोन हो। हू पंहिंजे हाल ते राज़ी रहण वारो वजूद हो। संदसि सांवरे मुख ते सांवरी मुर्क घणो कुझु ॾसे वेंदी हुई। हुन दुनिया ॾिठी हुई ऐं दुनिया जे हिरफ़तुनि खां बि चङीअ तरह आगाह हो। तंहिं करे त हुन कुंड पासो अख़्तियार कयो। वधंदड़ उमिरि साईं दीन मोहम्मद शेख जे जिस्म ते त असर विझंदी रही, पर संदसि आवाज़ सदाई हशाश बशाश हूंदो हो। साल 2015 ईस्वीअ में हुन ताज़ियूं रिकॉर्डिंग्स करायूं ऐं गीत मूं ॾे मोकिलिया। ख़ासि तौर फिल्म मां आशिक़ तुंहिंजो आहियां लाइ ॻायल संदसि गीत ही पागल पखीड़ो आकाश उॾामे थो हवाउनि में फ़ज़ाउनि में, त ॼण सुरनि जी जुड़त जो ख़ूबसूरत आहंग आहे, जेको हुन छा त ख़ूबसूरतीअ सां इज़हारियो आहे। ऐं उन खां सवाइ उन ई फिल्म में 3 ॿिया गीत संदसि आवाज़ जो जादू हुआ। खेसि अलाए छो पाण बाबति ॻाल्हाइणु न वणंदो हो। पंहिंजे निजी ज़ाती हवाले खे हू घणो पासीरो रखंदो हो। उन इंटरव्यू में अलाए कीअं एतिरो कुझु ॻाल्हाए वियो हो। जॾहिं मूं रिकॉर्डिंग CD ख़िदमत में पेश कई हुईमांसि त खिलियो हो, हिन जी कापी त किथे कान्हे न। ऐं मूं बि खिलंदे वराणियो हो, ऑन एयर थी चुको आहे, हिकिड़ी कापी बाक़ी मूं वटि आहे, ॿियो इदारो ॼाणे इदारे जो कमु ॼाणे। हुननि मुर्कंदे चयो हो, ॾिसिजो रुगो तव्हां वटि ई हुजे। संदसि वफ़ात जी ख़बर ॿुधमि त हिकदमि म्यूज़िक लाइब्रेरीअ ॾांहुं डोड़ियुसि त जीअं उहो इंटरव्यू ट्रांसक्राइब कयां। पर हैरत जी ॻाल्हि आहे, जंहिं मास्टर CD में 2 इंटरव्यू महफ़ूज़ थियल हुआ, उन में पहिरियों नंबर हिकु ॿिए साहब जो इंटरव्यू हो ऐं ॿियो नंबर रिकॉर्डिंग साईं दीन मोहम्मद शेख जी हुई। हाणे पहिरियों इंटरव्यू त आहे, ॿियो न आहे। शायदि मूं खेसि कापी करे न ॾिनो हो, पाण वटां कट करे ॾिनो हो। कंप्यूटर जे खेल में संदसि राज़दारी ई रहिजी वई। सिंधी मौसीक़ीअ जो वॾो आवाज़ु रुख़सत थियो आहे। 5 जनवरी 1941 ईस्वीअ में शहदादपुर जे ॻोठ जादिम जूणे जो में पैदा थियल दीन मोहम्मद शेख हाणे कराचीअ जे हिकु क़ब्रिस्तान में आरामी आहे। संदसि वजूद जो पागल पखीड़ो हवाउनि में उॾामी चुको आहे। फिल्म रंगमहल में मिठड़ा शाल मिलन में संदसि गायकी असां वटि रहिजी वई आहे। जॾहिं त हिकु उर्दू फिल्म नई अंदाज़ लाइ ॻायल संदसि गीत बि हाणे हाय दिल नाशादा झुंगारे रहिया आहिनि। परवरदिगार खेसि बहितर जाइ इनायत करे, आमीन। अंगारो 24 मई 2016 ईस्वी। तालीमदान डॉक्टर आबदा ताहिरानी, हिन सूमर ते उहा ऑफिस कोन ईंदी। जुमे जे शाम जो हिननि सिटणु लिखण महिल संदसि जहाज़ फ़ज़ाउनि में बुलंद आहे ऐं हूअ कंहिं फ्रेम में बंदि मोहवे सफ़र आहे। संदसि रूह परवाज़ करे चुको आहे, जसद ख़ाकी आहे, जंहिंखे आबदा ताहिरानीअ जो नालो ॾिनल आहे। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। उहा असां साण रूह सां हूंदी हुई, रुगो जिस्म सां न हूंदी हुई। हिन वारे अलाए छो हिन ईअं कयो, शायदि नाराज़ थी वई आहे। नाराज़ थियण जहिड़ी असांजी आपा हुई त कान। 15 खनि सालनि खां मथे त मां बि संदसि वेझो रहियुसि। उहा खन पल लाइ नाराज़गीअ जो दॿको ॾींदी हुई ऐं वरी खिली पवंदी हुई। संदसि वकार ॾेल ॾेख खेसि साम्हूं वारे जे डप खां आगाही ॾींदो ऐं शायदि तंहिं करे हूअ पंहिंजो मूड हिकदमि ठीकु करे वठंदी हुई। आपा आबदा ताहिरानी रुगो असांजी वाइस चांसलर न हुई, उहा असां मां हुई उस्ताद, पोइ डायरेक्टर, पोइ डीन, पोइ वाइस चांसलर। खांसि अॻु जेके बि आया उहे ॿाहिरां आयल हुआ। जेको वाइस चांसलर खांसि अॻु में हो सो बि फैकल्टीअ मां त हो, पर रहियो हिते के 2 साल बि कोन हो।
आबिदा आपा पंहिंजी सॼी ॼमार हिन इदारे खे ॾिनी। वो हर कंहिंखे सुञाणंदी हुई ऐं हर कंहिंखे संदसि सुञाण हुई। हसीन नातो रहियो असांजो। को ज़मानो हो जॾहिं सिंध यूनिवर्सिटीअ में उस्तादनि जा नाला शोहरतुनि जा हसीन असलूब सां ॾींदा हुआ। साईं आसिफ़ काज़ी, साईं असद लाड़िक, साईं राजा इलियास, साईं अब्दुल हुसैन शाह आपा, मुसरत मिर्ज़ा आपा, मरहब कासिमी, साईं सईद सुमरो आपा, परवीन शाह आपा, ख़ालिदा जमाली आपा, मुराद ख़ातून पंवर आपा, परवीन उस्मानी। सॼी कैंपस पंहिंजो मटि पाण हूंदी हुई ऐं उते ई आपा आबदा जो वरी हिकु अलॻि अंदाज़ हूंदो हो। खिलणू मिलणू रिणू मिलणू शुद्ध अंग्रेज़ी संदसि ज़ुबान ते बेहदि ठहंदी हुई। उहो बाक़ाइदे ॻाल्हाईंदी हुई ऐं माण्हू बाक़ाइदा ॿुधंदा हुआ ऐं तंहिं करे ई संदसि भावकार हुजण जो ओञाण रुॻो संदसि वाइस चांसलर न हो। उहो शुरूअ खां ई अहिड़ी हुई। तॾहिं त बेस्ट टीचर जो एवॉर्ड खेसि मिलियो हो ऐं ताज़ो ई 23 मार्च ते हिन सदर पाकिस्तान जे हथां वॾे में वॾो एज़ाज़ माणियो हो। हाणे हिननि जे अरूज जे उन दौर में कंहिंखे ॻाल्हाइण जी त छा वेझो वञण जी हिमत न थींदी हुई। संदन टोलो निकिरंदो हो त वॾे तज़को एहतशाम सां असीं जूनियर्स परियां ॾिसी खिसकण में ई आफ़ियत महसूसु कंदा हुआसीं। अजीब हया जो माहौल हो। उहे ॾींहं यूनिवर्सिटीअ में वरी न मोटिया। खेसि वणनि ॿूटनि जानवरनि मतिलबु साह वारनि सां ॾाढो प्यारु हो। संदसि पालतू ॿिलीअ सां त खेसि जीअ जड़ी हुई। ख़ुदा आपा खे माली हवाले सां बेहदि नवाज़ियो हो ऐं संदसि महलात जहिड़ो घरु ऐं संदसि लाइफ स्टाइल सदाईं यगाना रहिया। उहा ॿी ॻाल्हि आहे त उहो संदसि दिमाग़ ते कॾहिं न चढ़ियो। उहो सदाईं हिकु करी रही ज़िंदगीअ खेसि शायदि उहो ई सेखारियो हो। संदसि अकेले भाउ जी वफ़ात खां पोइ असीं कुझु वधीक वेझो अची विया हुआसीं। ॾुख जे घड़ियुनि में शायदि मुंहिंजी आथत संदसि अंदर में मूं लाइ का दरी खोली हुई। उहो मूंखे वेझो रखणु लॻी हुई। कॾहिं का दुआ का ॻाल्हि कुझु पुछणु हिन ॼण भरोसो करणु शुरू कयो हो। तंहिं ज़माने में हूअ सेंटर जे डायरेक्टर हुई। उहिदनि जा फ़ासिला वधिया कोन हुआ पर मां ग़लति छो चवां, हिन उहिदे जो फ़ासिलो कॾहिं विच में आंदो ई कोन हो। आपा उसूलनि जी ॾाढी सख़्तु हुई। कंहिं बि एप्रूवल लाइ वञिबो हो त उहा सवलाईअ सां सही न कंदी हुई। मां पंहिंजे मालिक जो बेहदि शुक्रगुज़ार आहियां जो हिन इज़त इनायत कई। सभु चवंदा हुआ त उहो मूंखे हिकदमि काग़ज़ सही करे थी ॾिए पर संदसि जेके सवाल हूंदा हुआ ऐं वज़ाहतुनि जी तलब हूंदी हुई उहो त मां ई ॼाणा थो। ख़ासि तौर ते माली मामलात ते संदसि नज़र बेहदि गहरी हूंदी हुई। उहो बिल्कुलु ॿारनि जियां ख़ुशि थींदी हुई। नंढियूं नंढियूं ख़ुशियूं हिन वॾी ख़ातून खे बेहदि अज़ीज़ हुयूं। सिंधालाजीअ में फिल्मी मेले जे इख़्तितामी तक़रीब में स्टेज ते चढ़णो आहे त सईद मंगीअ जे पुट जो हथु झले वठी वञिणो आहे। जे मॉडल स्कूल में सर्टिफिकेट तक़रीब आहे त कुंड में बीठल हिकु नंढड़ीअ सां ज़ोरी ॻाल्हि ॿोल करे साण हलाइणो आहे। मतिलबु खेसि कुंडाए था माण्हू घणा वणंदा हुआ। शायदि हिन हुजूम में कुंडाए तो रहणु सिखियो हो। असीं अलाए केतिरनि मौक़नि ते गॾु रहियासीं। सिंध यूनिवर्सिटीअ में एंट्री टेस्ट जे कंडक्ट करण लाइ पहिरीं सिंधी ऐं अंग्रेज़ी ऐलान मां कंदो हुउसि ऐं हिदायतूं बि मां पढ़ंदो हुउसि। उर्दू हिसो मरहब आपा जे हवाले हो। कुझु साल पहिरीं आबदा आपा असांजी साथी थी। अंग्रेज़ी हिदायतूं पढ़ण लाइ टीम में शामिलु थी। संदसि कंपनी कमाल हूंदी हुई। अंग्रेज़ी लतीफ़ा खेसि अज़बर हुआ। उहो सिंधी पढ़ी न सघंदी हुई जंहिंजो खेसि बेहदि अरमान हो पर ज़हानतुनि जे हिन काल में संदसि अंग्रेज़ी ऐं लबो लहजो संदसि सरकारी हैसियत जे हवाले सां अज़हद ज़रूरी हो। अगस्त 2014 ईस्वीअ में वाइस चांसलरशिप संभालण जे कुझु महीननि खां पोइ खेसि कैंसर डायग्नोसिस थियो। हिन ॿाहिरां इलाजु करायो हो। व्हाट्सएप ते जवाब जी इनायत कंदी हुई ऐं जंहिं ॻाल्हि सभिनी खे हैरान कयो उहो संदसि सबुरु हो। उहो बेइंतहा बहादुर ऐं साबिरीन हुई। बीमारीअ जा मरहला ऐं उन्हनि जो इलाजु जेॾी हिमत सां हिन बर्दाश्त कयो हो सो यकीन आबदा आपा जे ज़ाती किरदार जो कमाल हो। हीउ फ़क़ीर कैंसर जे मरीज़नि साण हूंदो आहे। थोरी घणी ख़बर मिड़ई पवेसि थी। धणीअ खे हाज़िर नाज़िर ॼाणी लिखिबो त खेसि वॾो हौसलो हो जेको आम तौर ते हिन मर्ज़ में मुब्तला माण्हुनि खे न हूंदो आहे। हिन त पंहिंजे मौत बाबति हलायल SMS ते बि मूंसां लतीफ़ो शेयर कयो। सिंध यूनिवर्सिटी हिकु अजीब जान आहे। मुरकंदड़ मुख कंहिं महिल खंजर हणी कढे चई नथो सघिजे। असीं इल्मु अदब जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, रवैयनि ऐं सलूक जो दर्स ॾींदा आहियूं ऐं अलाए छो का इल्मी अदबी सियासी सोच जी मुखालफ़त बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। ज़हनी सतह खे मथे थियण में अलाए त केतिरो वक़्तु लॻंदो।
अलामा काज़ीअ जे मज़ार जे पासे में दफ़न थिजे न थिजे ते बहस हले थो। आलिम अदीब फ़तवाऊं जारी कनि था, इज़हार राय जो मौक़ो हथां नथा विञाइण ॾियनि। साहिबान इल्म फज़ल खे छा उन ॻाल्हि जी ख़बर नाहे त पिनोड़ो जितां जो खयल आहे उते ई रसंदो, कंहिंजी मर्ज़ी ऐं कंहिंजो हुकुम हलण जो नाहे। उहो फ़ैसिलो त मथां जो आहे। बीमारीअ जे बावजूदि बि हुन यूनिवर्सिटीअ जा मामलात हलाइण लाइ भरपूर कोशिशि कई। संदसि तॾे ते वेठलनि मां हिकिड़े सुरबाट कयो, जे वक़्तु मिले सा त अञा बि अलाए छा करे हा। ऐं ॿियो आवाज़ु आयो, वाइस चांसलरशिप खेसि खाई वई, नज़र खाई हुअसि। सूमर जो ॾींहुं हो, कैंप ऑफिस में बीठल हुअसि। संदसि गाॾी घरां निकिती, चकर काटे उते अची बीठी। उहा लथी ऐं सलाम जे जवाब में मूंसां हथु मिलाए अंदरि अचण लाइ चयईं। सेक्रेटरीट जो अमलो ऐं मां अंदरि दाख़िल थियासीं त टेबल ते पहुचंदे हिन मूं ॾांहुं ॾिसंदे अंग्रेज़ीअ में चयो, वरी सूमर अची वियो आहे। मूंखे सूमरनि खां हाणे अलाए छो चिड़ थी अचे। मूं अर्ज़ु कयो, आपा वरी बि सूमर ते तव्हां आया त आहियो। नानिक, हफ़ीज़, मुर्तज़ा सभु बीठल हुआ। हिन चयो, ख़बर अथव अॼु सुबुह जो सवेल खां अलाए छो जाॻियसि पए, ऐं ख़बर अथव छा पे कयमि, डिग्रियूं पे साइन कयमि। जाम हाणे थकी पियसि, सभु मुरकियासीं पए। पल पोपट ऐं पल जुगनू हुआ। संदसि वजूद जो पोपट बि को शायदि जल्दी उॾणो हो। इंसान जॾहिं वॾे उहिदे ते अचे थो त पक सां 10 दोस्त आहिनि त 10 नाराज़ बि आहिनि। आपा जे वए ते अञा संदसि ख़ाकी जिस्म अचण ताईं इंतज़ार में वाइस चांसलर हाउस जे लान ते एडमिनिस्ट्रेशन ऐं टीचिंग खां वठी आम अमले ताईं अलाही केतिरा माण्हू वेठल आहिनि। जे हिन कुझु पोखियो न हो त ही सभु छो वेठल आहिनि। हाणे त हूअ वीसी न आहे, वञी चुकी आहे, इंतज़ारु कंहिंजो आहे। हाणे उन सूरत हाल में बि के महिरबान जे संदसि वञण ते ख़ुशि आहिनि त उते पंजाबी ज़ुबान जी हिकु सिट यादि अचे थी, दुश्मन मरे ते ख़ुशी न करिए के सजना भी मर जाना। काल संदसि ॾींहुं हो, अॻियां कंहिं ॿिए जो बि थी सघे थो। सिजावल जी मिटी लंडन मां जाम शोरे अची रही आहे। परवरदिगार खेसि बहितर खां बहितर जाइ इनायत फरमाए, आमीन। हिन पंहिंजे हिसे जूं सभु डिग्रियूं सही करे छॾियूं आहिनि ऐं जाम थकिजी पई आहे। खेसि हाणे आराम ई करिणो आहे। हिन वारे उहो सूमर ते ऑफिस न ईंदी। ॿियो केतिरनि जे इत्मीनान लाइ काफ़ी आहे। छपियल आचर 5 जून 2016 ईस्वी। तालीमदान प्रोफेसर डॉक्टर परवेज़ अहमद पठान। परवेज़ हलियो वियो आहे। अखियुनि में पोसर वधी वई आहे। अलाए केतिरा कलाक थिया आहिनि। वक़्फ़े वक़्फ़े सां वसंदड़ मींहं जा आब अचे थो। ॻोढ़ा वहनि था, वरी बीहजी था वञनि। संदसि यादि जी जलथल अंदर जा रस्ता पुसाए छॾिया आहिनि। हर अहिड़े हादसे जे पोइवारीअ जियां दिलि हर हर चए थी, ॼाण अखि खुली, उहो सभु ख़्वाबु पियो थो हले। ॼाण टुटो ऐं धणी कंदो त उहो सभु ईअं न हूंदो, पर उहो ख़्वाबु न आहे। अखियूं खुलियल ई आहिनि। परवेज़ वञी चुको आहे। अरबा ऐं ख़मीस जे विच वारी राति यानी 27 जुलाई 2016 ईस्वी बमुताबिक़ 23 शवाल मुकरम 1437 हिजरीअ जे डॉक्टर प्रोफेसर परवेज़ अहमद पठान 10 लॻी कुझु मिंटनि ते ओचितो ही जहान छॾे वियो। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। हिकु पखी भड़को खाधो ऐं उॾार भरियाईं। हिकिड़े ॿाड़े पंहिंजे मुर्ग खे ज़िंदगीअ जे फ्रेम में फ्रीज़ कयो ऐं मुंहुं फेरे छॾियईं। हू असां सभिनी जे विच मां उथियो ऐं हेॾां होॾां निहारण खां सवाइ ओपरनि जियां रवानो थी वियो। ईअं अलाए छो थींदो आहे मौज़िज़ ख़वातीन हज़रात। कॾहिं कॾहिं के माण्हू भरियल भिकियल काइनात में सभिनी जे विच में वेठे या सभिनी साण हलंदे खिल मस्करीअ जूं सौगातूं विराईंदे ओचितो मुंहुं मोड़े वठंदा आहिनि। भरियल महफ़िल मां ईअं उथी वेंदा आहिनि ॼण उते कॾहिं वेठा ई कोन हुआ। वेठल वाइड़नि वांगुरु खेनि ॾिसंदा ई रहिजी वेंदा आहिनि। सितम त उहो बि हूंदो आहे त सवाल पुछण जहिड़ो वक़्तु बि न मिलंदो आहे। हैरतुनि जो ॼार ईअं जकड़े वठंदो आहे जो जेसीं ताईं पाण छॾाइजे तेसीं ताईं वञण वारो अलाए किथे वञी पहुचंदो आहे ऐं हिन सफ़र ते निकितल खां खणी जे सवाल करण जो वक़्तु बि मिले त खेनि वरी कहिड़ो जवाबु ॾियणो हूंदो आहे। नंढपण जूं दोस्तियूं ॾाढियूं हसीन लॻंदियूं आहिनि। वॾी बाज वॾी रहमत फासजंदियूं आहिनि, पर उमिरि जे हिननि ॾाकनि में उहे ज़हमतूं बणिजणु शुरू थींदियूं आहिनि जॾहिं रुख़सतीअ जो अमल शुरू थींदो आहे। वरनि जा रफ़ीक मोकिलाए त ख़ज़ाउनि जी फक त थिए ई थिए थी। 1970 ईस्वी 71 हो।
असांखे सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में आए 7 साल खनि थिया हुआ। टिड़ियल पखिड़ियल घरनि जा रहवासी शाह, रिंद, पंवर, अबड़ा, मुग़ल, काज़मी, पठान ऐं कुझु ॿियूं ज़ातियूं हुआ। हर को अलाए किथां किथां आयो हो, पर जेतिरो देरि सां मिलियो हो ओतिरो जल्दी संदसि वजूद जो दाणो मोहबतुनि जे सॻे में पोइजी वियो हो। अमिड़ियूं पाण में साहेड़ियूं बणिजी वियूं हुयूं ऐं पीअर दोस्त यूनिवर्सिटीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि में मुक़ररु अमलो सभु हिक ॿिए जा शनासा हॾ ॾोखी ऐं बसि भाइर बणिजी विया। कॉलोनी हिकु नंढड़ो कुटुंब बणिजी वई। वॾड़नि खे ॾिसंदे नए नस्ल वरी दोस्ती धारी। ज़ुल्फ़कार पंवर, परवेज़ पठान, महमूद हसन मुग़ल, मौला बख़्श ऐं उमीद अली रिंद, ज़ुबैर काज़मी, तारिक आलम अबड़ो पाण में गॾिया ऐं मथां वरी अब्दुर रहमान सियाल ऐं अब्दुर रहमान शेख अची उन ग्रुप जा साथारी बणिया। वक़्तु पंहिंजूं वाॻियूं छिनायूं ऐं सवाइ राति जो पंहिंजनि पंहिंजनि घरनि में वञी निंड करण जे सभु जान हिकु कालब बणिजी विया। हिक ॿिए जे घरां मानी आण बि हुई। राति जो सिरुनि जी सिगरी ठाहे चांहि काढ़ी बि हुई। वसंदड़ मींहं जी शिदत में टेनिस कोर्ट में क्रिकेट जा मुक़ाबला थींदा हुआ। फिल्म ॾिसण लाइ गॾिजी कॉलेज मां बंदि कबो हो। रोलाकियूं हुस्नाकीअ सां हूंदियूं हुयूं ऐं मथां माइटनि जी बि अखि हूंदी हुई। अखि हुई तॾहिं त हर इम्तिहान इम्तियाज़ी नमूने सां पास थियो ऐं वक़्त सां सभिनी खे कंहिं न कंहिं मुक़ाम ते आणे बीहारियो। ज़ुल्फ़कार अलीअ न्याज़ पंवर जी जाइ वालारी। अब्दुर्रहमान सियाल सिंध जो हिकु मशहूरु ॿारनि जे इलाज जो माहिर डॉक्टर आहे। अब्दुर्रहमान शेख टेलीफोननि जे खाते में बाला अमलदार आहे। मौला बख़्श ऐं उमीद अली सिंध यूनिवर्सिटीअ में आला दर्जनि ते रहिया आहिनि। फ़क़ीर अवां जे साम्हूं आहे ऐं परवेज़ पठान वरी इक़्तिसादियात, समाजियात ऐं मुआशियात जे हवाले सां मैदान संभालियो ऐं चई सघिजे थो त वक़्त जी ॼाणू माण्हुनि खेसि पंहिंजे दौर जो अहम तरीन सोशल साइंटिस्ट तस्लीम कयो। तालीम जे वंड विरछ खां सवाइ ॿियनि सभिनी मैदाननि में अहम ख़िदमतुनि सरअंजाम ॾियण खां सवाइ हिन साहब मॉनिटरिंग एंड एवेल्युएशन प्रोजेक्ट, फाइनेंस ऐं मैनेजमेंट, रूरल डेवलपमेंट फार्म्स, पार्टिसिपेशन इन एरीगेशन एंड ड्रेनेज, एरीगेशन, टर्न ओवर, एनवायरमेंट एंड एग्रीकल्चरल इकनॉमिक्स जहिड़नि आलमी शोबनि में पाण मञायो। संदसि तयारु कयल स्कीमूं आलमी मयार रखंदियूं हुयूं ऐं शोबे में संदसि महारत हैरान कंदड़ हुई। परवेज़ जाती हवाले सां तालीमी मैदान में तरक़ीअ जी रफ़्तार बि हैरान कोन हुई। हिन स्टाफ इकनॉमिक्स जी हैसियत सां 1999 ईस्वीअ खां पंहिंजो कैरियर शुरू कयो। 1992 ईस्वी में हू सिंध डेवलपमेंट स्टडीज़ सेंटर में असिस्टेंट प्रोफेसर मुक़ररु थियो। 2007 ईस्वीअ खां संदसि तरक़ी एसोसिएट प्रोफेसर तौरु थी। साल 2005 ईस्वीअ में खेसि मुकमिल प्रोफेसर बणजण जो एज़ाज़ हासिलु थियो। माना महज़ 42 सालनि जी ॼमार में हिन उन पद खे छुयो हो। उहो सफ़र उते ई ख़तमु न थियो। 8 साल पोइ हिन यूनिवर्सिटी टीचिंग जे शोबे में आख़िरी हद खे बि हथु लाथो ऐं प्रोफेसर एमेरिट्स बणिजी वियो। तदरीसी हवाले खां सवाइ इंतिज़ामी उहिदनि ते बि खेसि कुदरत वाह जी क़ाबिलियत ॾिनी ऐं नवाज़ियो। मार्च 1999 ईस्वीअ खां फरवरी 2004 ताईं हू सिंध यूनिवर्सिटीअ जे क्रिमिनोलॉजीअ जे शोबे जो सरबराह रहियो। मार्च 2004 ईस्वीअ खां जनवरी 2010 ईस्वीअ ताईं सिंध यूनिवर्सिटीअ जे इम्तिहानी शोबे जो कंट्रोलर रहियो। साल 2010 खां 2012 ताईं तहक़ीक़ सां लाॻापियल इदारे औरिक जो डायरेक्टर रहियो। साल 2012 खां 2013 ताईं रिसर्च ग्रेजुएट स्टडीज़ जो डायरेक्टर रहियो। साल 2013 में फैकल्टी ऑफ सोशल साइंसिस जो डीन बणियो ऐं साल 2005 में खेसि प्रो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी मीरपुर ख़ासि कैंपस बणायो वियो ऐं उन ई उहिदे ते हुन 27 जुलाई 2016 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदसि तालीमी हासिलात बि कमाल हुई। हुन 1987 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटीअ मां MBA कई हुई। 1991 ईस्वीअ में इंग्लैंड जो कॉलेज यूनिवर्सिटी मां एग्रीकल्चर इकनॉमिक्स में MSc कयाई। 1998 ईस्वी में साॻी यूनिवर्सिटीअ मां एग्रीकल्चर इकनॉमिक्स में PhD जी डिग्री हासिलु कयाई। प्रोफेसर डॉक्टर परवेज़ अहमद पठान खे संदसि कारकर्दगी पठांदड़ हुकूमत पाकिस्तान जे हायर एजुकेशन कमीशन साल 2007 ईस्वीअ जो बेस्ट टीचर एवॉर्ड ॾिनो हो ऐं 2013 ईस्वीअ में सिंध यूनिवर्सिटीअ खेसि गोल्ड मेडल अता कयो हो। 5 किताबनि जे मुदीर ऐं लेखक तक़रीबन 60 पेपर्स मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस ऐं सेमिनारनि में पेश कया ऐं संदसि 37 आर्टिकल्स छपिया ऐं 11 रिसर्च रिपोर्ट्स शाया थियूं। संदसि तहक़ीक़ जो शोबो एतिरो सगारो हो जो वफ़ात महिल ताईं हुन 18 PhD स्कॉलर्स पैदा कया हुआ जॾहिं त 22 अञा संदसि तदरीस हेठि हुआ। साॻी रीति हिन 44 MPhil स्कॉलरनि खे
डिग्रियूं ॾियारियूं हुयूं ऐं अञा 52 ॼणा संदसि गाइडेंस हेठि हुआ। रुगो उहे अंग अखर ई संदसि दरसो तदरीसी हवाले सां हैसियत खे वाज़िह कनि था। हिन यूनिवर्सिटीअ खे भरिया 27 साल ॾिना। उन 27 सालनि जूं मुर्कूं खिल रुसामा ऐं रंज परचण ऐं परचाइण हाणे वक़्त जे तार ते टंगिजी वियो आहे। अखियुनि जो पाणी उनखे सुकण ई किथे थो ॾिए। हिकिड़ो इल्म जो अकाबर रुख़्सत थियो आहे जंहिंजी इल्मी क़द बुत खां को बि इनकार नथो करे सघे। सिंध यूनिवर्सिटीअ जे तदरीसी ऐं इंतिज़ामी शोबे खे हिकु वॾो धकु रसियो आहे। हीअ सिटूं उन करे न पियूं लिखजनि त हू को मुंहिंजो भाउ ऐं असांजो दोस्त हो, पर सचाई उहा ई आहे त पंहिंजे मैदान में हिन महिल साणसि बर्म अचण लाइ हर सतह ते को बि माण्हू न हो। हीअ सभु संदसि हक़ु ठहे थो जेकी कुझु लिखियो वियो आहे। हीअ फ़क़ीर अव्हां खे संदसि मग़फ़रत जी दुआ लाइ अर्ज़ु थो करे। अहिड़ा इंसान विरले पैदा थींदा आहिनि। दुआ कजोसि परवरदिगार संदसि पोरीअ खे क़बूल करे ऐं बहितर खां बहितर जाइ इनायत फरमाएसि। तक़रीबन 46 सालनि जो साथ टुटो आहे। पाण संभालजे पियो अलाए न, अखर गडमड थी रहिया आहिनि ऐं बसारतुनि ते ख़राश लाइ हीअ फ़क़ीर अव्हां खां माज़रत तलबे थो। ॿाहिरि रुगो रत जा हवा न हूंदा आहिनि, ॿाहिरि अहिड़ा बि हूंदा आहिनि तॾहिं त नज़र जी धुंधलाण वठि नथी ॾिए। खेसि हयातीअ में सदाईं तकड़ हुई, शायदि ॼाता ई पए त हू हलियो बि एतिरो ई तकिड़ो वेंदो। छपियल छंछरु 3 जुलाई 2016 ईस्वी।